जो जी जियारे सो जियंदो रहंदो, जो जी जियारे सो जियंदो रहंदो, जो आम उजारे सो जियंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध सवारे उहो जियंदो रहंदो, जो सिंध सवारे उहो जियंदो रहंदो। जनाब सदर, अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे सिंध धरती। जनाब सदर, ही एक अजीम उनवान आहे जंहिंखे आऊं त छा पर पूरी दुनिया ते लिखंदा रहनि ऐं बयान कंदा रहनि, पर पोइ बि सिंध धरती जी सकाफ़त खे, सिंध धरती जी शान खे, सिंध धरती के मान मर्तबे खे ऐं सिंध धरती जी टोपीअ खे नथा बयान करे सघनि। जनाब सदर, सिंध जेका 5000 साल पुरानी तहज़ीब रखे थी, सिंध जेका हिकु अलॻि रहणी कहाणी रखे थी, सिंध जंहिंखे बाबे इस्लाम चयो वञे थो, सिंध जे वटि सचल सरमस्त जहिड़ा शाइर, सिंध जे वटि हिटाई घोड़ जहिड़ा शाइर, सिंध जे वटि होशियूं ऐं हेमूं ऐं दिलपी जहिड़ा दिलेर माण्हू, तॾहिं के शाइर चयो आहे तो कदमन ता कुर्बान थिया, तो कदमन ता कुर्बान थिया, ओ सिंध मां तू पैर पुठियां ता घोर वञा, ओ सिंध मां तू बद धर्म जा ॿार हेठा, तू ॾहर जा ॾहकार हेठा, तू बद धर्म जा ॿार हेठा, तू ॾहर जा ॾहकार हेठा, तू पंहिंजनि जा हथियार हेठा, तू धारनि जा दजकार हेठा, तू सूर्य के सालार हेठा, तू सूर्य के सालार हेठा, मां प्यार मां तुंहिंजा पैर जुमा, ओ सिंध मां। Pardon me, Namazunai. Students, please have a loud clapping for them. जनाब सदर, ही एक अजीम उन्वान आहे जंहिंजे लाइ ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मूंखे सिंध जे तरफ़ां थधड़ी हवा पई लॻे। तॾहिं के शाइर चयो आहे, असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ कोन्हे, असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ कोन्हे, जेको आहे सो ई आहे सिंध जो कलंदर। मुझे प्यारे दोस्तों, जॾहिं बि जंहिं वक़्तु सिंध धरतीअ ते दुश्मन हमलो कयो, सिंध जे बहादुर पुटनि ऐं उन्हनि बादशाह ऐं बहादुर पुटनि उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। जॾहिं बि सिंध खे नाबूद करण जी कोशिश कई, सिंध जे गैरतमंदनि पुटनि उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। ये आख़िरी लफ़्ज़ जी मां पंहिंजी जान ॾिनो, ए मोर सिंधी शह ज़ोर सिंधी, ए मोर सिंधी शह ज़ोर सिंधी विख चोर ता कुर्बान थिया, तेरे ज़ंजो सिंध जे दुश्मन जो टोड़ ता कुर्बान थिया। थैंक यू।